सिंध हाई कोर्ट के जज जस्टिस आफताब ॻورڙ चयो आहे त पुलिस आफिसर सियासतदाननि ऐं वॾेरनि जी कमदारी में पूरा आहिनि। पुलिस आफिसर ई धाड़ेलनि सां मिलियल हूंदा त ऑपरेशन कीअं कामयाब थींदो। कमीशन पास एसएसपी रुगो पैसा कमाइण जे चक्कर में आहिनि। सिंध हाई कोर्ट सखर बेंच में मुमताज़ छजण जे कातिलनि जी गिरफ़्तारी लाइ दाख़िल दरख़्वास्त ते ॿुधणी सीनियर जज आफताब ॻورڙ जी सरबराही में थी। अदालत जवाबदार गिरफ़्तार न थियण ते कावड़ जो इज़हार कयो ऐं पुलिस तरफ़ां पेश कयल रिपोर्ट रद्द करे छॾी। ॿुधणी दौरान रिमार्क्स ॾींदे जस्टिस आफताब ॻورڙ चयो त पुलिस आफिसर सियासतदाननि ऐं वॾेरनि जी कमदारी में पूरा आहिनि। पुलिस आफिसर ई धाड़ेलनि सां मिलियल हूंदा त ऑपरेशन कीअं कामयाब थींदो। जस्टिस आफताब ॻورڙ पंहिंजे रिमार्क्स में वधीक चयो त एसएसपीस रुगो पैसा कमाइण जे चक्कर में आहिनि। अहलकारनि खे धाड़ेलनि जे रहमो करम ते छॾियो वियो आहे। शहीद जवाननि जे वारसनि खे कुझु लख ॾेई जान छॾाई थी वञे। जस्टिस आफताब ॻورڙ चयो त एसएसपीस रिश्वत ॾेई पोस्टिंग कराइनि था। पुलिस आफिसर ई धाड़ेलनि सां मिलियल हूंदा त ऑपरेशन कीअं कामयाब थींदो। जेके आफिसर पंहिंजे अहलकारनि जो तहफ़ुज़ नथा करे सघनि उहो अवाम जो कहिड़ो तहफ़ुज़ कंदा। अदालत मुमताज़ छजण क़त्ल केस में एसएसपी घोटकी खे रिपोर्ट समेत तलब कंदे ॿुधणी 14 जून ताईं मुलतवी करे छॾी।